दीवाननि जूं वाणियूं नाणियूं असां जूं न्याणियूं आहिनि पंहिंजी धीउनि फातिमा ज़ैनब जी नज़र में उन्हनि खे रखो जेके तव्हांजी धीउनि जा नाला 2.5 सालनि जी मासूम गुम ही मीर ही पीर ही जागीरदार ही भोतार जंहिंजे आधार ते ही हुकूमतूं हलनि थियूं इहे भाङे भाईवार आहिनि इन्हनि समूरनि मामलनि में असांजे माण्हुनि खे खंभण में भाङे भाईवार आहिनि इन्हनि जी पॉलिसी आहे माण्हुनि खे कीअं तंग कजे असांखे को बि शौक़ु न आहे त असीं कंहिंखे डिस्टर्ब कयूं असांजो वतन डिस्टर्ब थियो आहे तॾहिं असीं सभिनी खे वतन डिस्टर्ब थींदो वतन खे तकलीफ़ ईंदी असांजे लाइ को बि वधीक मोतबर ऐं आला कोन्हे पोइ CSL ऑफिसर छो न हुजे या 4 महीननि जी ट्रेनिंग ते आयल ॿ फूल लॻाए असांखे चवे त बाबा हाणे उथो सिंध जो जेको आहे तव्हां पीतो जाम था कयो ऐं असांखे मथां हुकुमा ॾियनि ॿियूं फैमिलियूं जेके तकलीफ़ में वञो वञी प्रिया कुमारी जी माउ खां पुछो छा तोखे तकलीफ़ आहे तुंहिंजी धीउ 25 महीननि खां गुम आहे छा तोखे तकलीफ़ कोन्हे छा तुंहिंजे सीने जी थञ सुकी आहे या नाहे सुकी शेम 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 भाई पुछो पोइ तव्हां असां सां ॻाल्हाइण लाइ अचो तव्हां SSP हुजो DSP हुजो DIG हुजो या IG हुजो असां तव्हां सां पोइ ॻाल्हाईंदासीं मुगवी बाज़ियाब कयो